अपडेट कंदासीं नाज़रीन तव्हांखे हैदराबाद जी शाह लतीफ़ कॉलोनी में मामूली ॻाल्हि तां नंढे भाउ गोलियूं हणी वॾे भाउ खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार फरार। नंढे भाउ ताहिर शाह पखो न हलाए ॾियण तां गोलियूं हणी वॾे भाउ ज़ाहिर शाह खे क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची मक़तूल नौजवान जो लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जवाबदार फरार थी वियो आहे। संदसि गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन तव्हांखे हैदराबाद जी शाह लतीफ़ कॉलोनी में मामूली ॻाल्हि तां नंढे भाउ गोलियूं हणी वॾे भाउ खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार फरार थी वियो। नंढे भाउ ताहिर शाह पखो न हलाए ॾियण तां गोलियूं हणी वॾे भाउ ज़ाहिर शाह खे क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची मक़तूल नौजवान जो लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर अबड़ो। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में साइड थाने जद में मामूली ॻाल्हि तां नंढे भाउ पंहिंजे वॾे भाउ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। उन हवाले सां राब्तो करण ते SHO साइड अब्दुल मालिक अबड़ो ॿुधायो त शाह लतीफ़ कॉलोनी में नंढे भाउ ताहिर शाह पंहिंजे वॾे भाउ 32 विरहनि जे ज़ाहिर शाह खे पखो न हलाए ॾियण तां पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब इलाइक़े वासियुनि जे इतला ते वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल नौजवान जो लाश पंहिंजी तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वासन हवाले कयो वेंदो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार वाक़े वारे हंधां फ़रार थी वियो आहे, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि ऐं वधीक मामले जी जांच कई पई वञे। जी शबीर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।